इंशाल्लाह ताला तक नेक्स्ट इलेक्शन में करे ॾेखारींदासीं, चइनी सूबनि में खटंदासीं। ऐसा वफ़ाक़ जा हामी आहियूं, असां पाकिस्तान जा सच्चा सिपाही आहियूं। जेको आहे पीपल्स पार्टी वारा, इहा मता कंहिंखे भुल हुजे हिकिड़ो फवाद चौधरी अची बीहे थो, 100 पार्टी मटाई अथई ऐं उहो पाण खे मोतबर थो सम्झे। न, पाकिस्तान जा जेतिरा असां हिमायती आहियूं पीपल्स पार्टी वारा, अहिड़ो ॿियो कोई बि कोन्हे। हे हिकिड़ो तासुर था ॾियनि त फ़ौज असांजी आहे, फ़ौज असांजो इदारो आहे, फ़ौज पाकिस्तान जो इदारो आहे। फ़ौज एतिरी तव्हांजी आहे जेतिरी पीपल्स पार्टीअ जी आहे। हर इदारो जेको आहे सो पाकिस्तान जो, जुडिशली हुजे, कहिड़ो बि इदारो हुजे, सभु पाकिस्तान जा इदारा आहिनि ऐं उहे असांजा इदारा आहिनि, पीपल्स पार्टी जा इदारा आहिनि। को इख़्तिलाफ़ कोन्हे पीपल्स पार्टी जो उन्हनि सां, इदारनि सां को इख़्तिलाफ़ कोन्हे। सियासी जंग ज़रूरु आहे, उहा लड़बी, मैदान में विड़बो, कंहिंखे इंशाल्लाह ताला न ढुगाऊं न ढुगंदासीं। हा, असांजा जेके दोस्त कुझु अचनि था, उन्हनि खे मूंखे ख़बर पई आहे, उन्हनि मूंखे कोन ॿुधायो आहे, पर मूंखे कल्ह खां ख़बर पई आहे त कंहिं मुंहिंजे दोस्त अॻु में जिन जॉइन कयो उनखे थोरो कंहिं जेको आहे फ़ोन ते दॿ ॾिनी आहे। इहो मां ॿुधायां, जेकॾहिं असांजे दोस्त कंहिंखे दॿ ईंदी ऐं असांजे दोस्त सां का नाजाइज़ी थींदी त पाण बि लखी वारो हेॾे न डपंदो त भई उन्हनि खे सम्झो न त इहा ॿारहं भुल हुजे। सो इन जे करे जेको आहे दोस्त तव्हां बि महिनत कयो, असां बि महिनत कयूं था। असां पीपल्स पार्टी जो प्लेटफॉर्म ते था कयूं। असांजे कंहिं दोस्त खे हथु लॻो त इंशाल्लाह ताला अधु राति हुजे मंझि राति हुजे असां उन वटि हूंदासीं ऐं उहो पलव कंदासीं।